जॾहिं चङनि मथनि जी के कमीने औलाद जी ख़ातिर कंध ज़मीन में झुकी वेंदो आहे त रईस गफ़ार ख़ान जहिड़ा केतिरा ई भाइर शर्मिंदा थी वेंदा आहिनि, ख़ुदकुशी करण लाइ तयारु थी वेंदा आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदड़ केस 186 ऐं 87 में अव्हां ॾिसंदा त छा रईस गफ़ार ख़ान ख़ुदकुशी करे मरी थो वञे या वरी रोज़ रोज़ जी ज़िंदगी ज़हर बणाए ज़हर जा ढुक पी पंहिंजे कमीने भाउ कमाल ख़ान जी ख़ातिर सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं कंध झुकाए जीअण जो अहद कंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान इंतहा करे छॾी कमी नाइब जी जॾहिं हुन मीरा जहिड़ी मज़लूम ऐं मासूम न्याणीअ जे मथां लठनि जा बेसब्रा बार हणी छॾिया। शायदि सिंध धरतीअ ते अहिड़ा वॾेरा घटि ई हुजनि जेके न्याणियुनि मथां एॾो ज़ुल्म ऐं तशदुद कंदा हुजनि या वरी कमी नाइब जो एॾो मुज़ाहिरो कंदा हुजनि, पर नूर ज़हूर जी कलम अलाए त छो अजीबो ग़रीब सिलसिला लिखी छॾींदी आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हिकु तरफ़ कमाल ख़ान जेको मीरा जे मथां लठनि जा अंबार वसाए पियो ऐं ॿी तरफ़ साॻिए ई तकरार ड्रामे में वॾेरनि ऐं नवाबनि जूं घर जूं लॼूं, घर जा लटा, चौक जे चौराहनि ते टंगण वारा सीन लिखिया पिया वञनि। अजीबो ग़रीब गहमा गहमी आहे हिन राइटर साहिब जी त सिंध धरतीअ ते छा इहा नुमाइश थींदी आहे? छा सिंध जो इहो ई कल्चर हूंदो आहे जेको तकरार ड्रामे जे सीन में हुयो जॾहिं नवाब दादा जे घर में घिरी चोर उन जी लॼ जा लटा चोराए वियो ऐं उहे ई लटा सजावल ख़ान पंहिंजे माण्हुनि जे हथां चौक जे चौराहे ते टंगराया? त छा इहा ई असांजे सिंध जी कल्चर ऐं हिनखे सकाफ़त चवंदा आहिनि? छा इहो ई असांजो कल्चर ॾे तोड़े परॾे में जिथे बि असांजा सिंधी भाइर आहिनि छा उहे पंहिंजे दोस्तनि ऐं पाड़ेसरी मुल्कनि जे माण्हुनि सां वेही करे हिन ड्रामे खे ॾिसी छा सम्झंदा हूंदा? उन्हनि जा कंध बि शायदि अॼु रईस गफ़ार ख़ान वांगुरु झुकी चुका हूंदा जॾहिं हू अहिड़े नाज़ेबा अल्फाज़ ऐं सीन फिल्मायल थियल ॾिसंदा आहिनि। त ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान मीरा जे मथां चलो ज़ुल्म करे छॾियो, इन ॻाल्हि खे त तस्लीम कयूं था, पर कमाल ख़ान हर एपिसोड में पंहिंजे हर सीन में लठनि जा बेसब्रिया बार मीरा जे मथां वाहे कढण वारा उहे सीन असांजी रूह खां छिरकूं निकिरी थियूं वञनि जॾहिं ॾिसूं था। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार ख़ान जो किरदारु केतिरो हूंदो ऐं रईस गफ़ार ख़ान छा ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 200 किस्तुनि ताईं हलंदो या वरी ज़हर ज़िंदगी ड्रामो ई 200 किस्तुनि ते वाइंड अप थियो वेंदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी टीवी खे। नाज़रीन, हिकु नओं ड्रामो अचे पियो जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। इनशाला 10 मार्च ते उहो ड्रामो हलंदो। इनशाला अव्हांखे उहो ड्रामो ज़रूरु वणंदो छो त उन ड्रामे में बि अव्हांजा मनपसंद अदाकार शामिल आहिनि। ॾिसंदा रहंदा ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो 10 मार्च खां सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजी HD टीवी ते। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।